दादू खां रिपोर्ट कर रहे हैं आफ्ताब भंड सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान के मरकज़ी चेयरमैन पीपल्स पार्टी नायब सदर इरफान अली सोलंकी ऐं दादू बार एसोसिएशन के सीनियर वकीलन मुमताज़ अली सोलंकी, अली बख्श सोलंकी, पांधी खान सोलंकी, तौफीक अहमद सोलंकी, वक़ार अली सोलंकी, मुश्ताक अहमद सोलंकी, रजबुद्दीन सोलंकी, फयाज़ अली सोलंकी, मोहम्मद नवाज़ सोलंकी ॿिए दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु दादू शहर जे गरीबाबाद मुहल्ले में कचिरो उछलण तां पुलिस अमलदार अरबाब शाह, गुड्डू शाह, नूर, रमज़ान शाह पारां सोलंकी बिरादरी जे 6 ॼणनि मथां झेड़े जो कूड़ो केस दाख़िल करायो। दादू सेक्शन थाणे ते दाख़िल कराए उन्हनि खे गिरफ़्तार करायो वियो आहे। एसएसपी दादू खे हिकु बासर फ़ोन कई ऐं एसएसपी दादू एतिरो क़दम खणण खां अॻु वाक़े जी जांच करण बैदि कार्रवाई अमल में आणे हा। अॻराई बि शाहन कई, असांजे घरनि ते डंडा खणी हमला कया, ज़ाती गार गंद कई ऐं अहिड़ी वीडियो वायरल थी जेका इंतज़ामिया खे बि ख़बर आहे। असांजी एनसी रिपोर्ट दाख़िल हुअण ऐं मेडिकल सर्टिफिकेट हुअण बावजूदि असांजी एफआईआर दाख़िल न कई वई ऐं उल्टो असांजी बिरादरी जे माण्हुनि ते एफआईआर दाख़िल कई वई। सैयद अरबाब शाह खे संदसि बासर रिश्तेदार जेको सिंध में उहिदे ते मुक़ररु आहे उन खे बि अहिड़ी कार्रवाई कराइण खां अॻु पुलिस खे मामले जी जांच बैदि पंहिंजी सिफारिश करणु घुरिजे हा। असीं सोलंकी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान ऐं वकील बिरादरी इन मामले ते एसएसपी दादूअ खे बि दुर सम्झूं था, जंहिं हिकु फ़ोन अचण ते फौरी तौर ते असां केस दाख़िल करण खां जा हुकुम जारी कया ऐं एसएसपी दादू फौरी तौर ते उन्हनि शरपसंदनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेकॾहिं नाइंसाफ़ी जो असालो न थियो त असांजी तनज़ीम सॼे सिंध में एहतिजाज जो सॾु ॾिनो वेंदो। हुननि आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद, एसएसपी दादू खां मुतालबो कयो त फौरी तौर ते दाख़िल कयल मनगढ़ंत कूड़ो केस ख़तमु करे सोलंकी बिरादरी मां बेचैनी ख़तमु कई वञे।